विशा हाल में जारी पोलियो मुहिम के हवाले से ज़िले इंतजामिया सेहत कार्ड के ऑफिसरनि तरफ़ां सरगर्मियूं तेज़ कई वयूं आहिनि। इन सिलसिले में डिप्टी कमिश्नर मटियारी मोहम्मद यूसुफ शेख, SSP मटियारी अब्दुल हलीम बिल्लो, DHO मटियारी आसिफ अली शाह ऐं असिस्टेंट कमिश्नर हाला मुज़ाहिर बुरड़ो, MS हाला अब्दुल सलाम मेमण सां गॾु तालका अस्पताल हाल जो दौरो कयो। दौरे दौरान ऑफिसरनि अस्पताल में क़ाइम पोलियो सेंटरनि जो जाइज़ो वरितो, अमले जी हाज़िरी, सहूलतुनि ऐं ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पियारण जे अमल जो मुआइनो कयो। इन मौके ते ऑफिसरनि स्टाफ के सख़्तीअ सां हिदायतूं जारी कयूं त मुहिम दौरान कंहिं बि क़िस्म जी लापरवाही बर्दाश्त न कई वेंदी। हर ॿार ताईं पहुच यकीनी बणाई वञे। इन मौके ते DSP हाला याकूब बुरड़ो, DIB इंचार्ज मटियारी ज़ुल्फ़कार अहमद लाशरी, SHO हाला करम अली उमराणी ऐं डॉक्टर लाल मोहम्मद मेमण समेत ॿिया अमलदार पिणु मौजूदु हुआ, जिन पोलियो मुहिम खे कामयाब बनाइण लाइ पंहिंजे मुकमल सहकार जी ख़ातिरी कराई। डिप्टी कमिश्नर मटियारी चयो त पोलियो जहिड़े ख़तरनाक बीमारी जे ख़ात्मे लाइ गॾियल कोशिश जी ज़रूरत आहे। वालिदैन खे घुरिजे त हू पंहिंजे ॿारनि खे लाज़मी तौरु पोलियो जा फुड़ा पियारनि त जीअं मुल्क खे पोलियो फ्री बणाए सघिजे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।